सोलंगी बिरादरीअ पारां सोलंगी वेलफेयर एसोसिएशन सिंध जे सदर ऐं पीपी अॻवान इंजीनियर रहमतुल्लाह सोलंकीअ जे मीडिया ट्रायल ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली नौशहर फिरोज़ पहुती, जिते प्रेस क्लब आॾो धरणो हंयो वियो। रैली ठारूशा मां निकिती, जेका गाॾियुनि जी काफ़िले जे सूरत में प्रेस क्लब नौशहर फिरोज़ पहुती। अॻवान इंजीनियर रहमतुल्लाह सोलंकी, सनाउल्लाह सोलंकी, हाफ़िज़ नसीर सोलंकी, वॾेरो शफ़ी मोहम्मद सोलंकी ऐं ॿियनि चयो त इलाइक़े जी कब्ज़ाखोर माफ़िया जा माण्हू मोहम्मद अली ख़ानज़ादा ऐं मीर मोहम्मद सोलंकीअ वारा कूड़ो मीडिया ट्रायल करे रहिया आहिनि। हिननि चयो त ज़रई ज़मीन असां ख़रीद कई आहे, जिन जा खाता बि असां वटि मौजूदु आहिनि, पर कब्ज़ाखोर माफ़िया जे इशारनि ते इंजीनियर रहमतुल्लाह सोलंकी ख़िलाफ़ कूड़ी पेरोपना करे रहिया आहिनि, जेका बर्दाश्त जोगी नाहे। हिननि चयो त ठारूशा जे भरिसां सोलंकी बिरादरीअ जे नौजवान हाफ़िज़ मंठार सोलंकीअ खे क़तलु कयो वियो ऐं उन जे क़तल जा जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार नाहिनि थी सघिया, जॾहिं त ठारूशा में सोलंकी बिरादरीअ जे माण्हुनि ख़िलाफ़ धरती तंग कई वई आहे। हिननि चयो त बिरादरीअ जे माण्हुनि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं बंदि कयूं वञनि, मक़तूल मंठार सोलंकीअ जे क़तल ऐं मुलस जवाबदार गिरफ़्तार कया वञनि ऐं इंजीनियर रहमतुल्लाह सोलंकी ख़िलाफ़ मीडिया ट्रायल बंदि कयो वञे। ॿिए सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।